अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां मुंहिंजो पंहिंजो काज़ी अब्दुल सत्तार ऐं हाणे ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग्स। जी हाँ दोस्तो, अवां ॾिठो हूंदो त मुंहिंजा काफ़ी जेके वीडियोज़ आहिनि उहे उर्दू लैंग्वेज में आहिनि, छो त मां अॻु में बि अर्ज़ु करे चुको हुउसि त जेके मुंहिंजा दोस्त आहिनि, जेके उर्दू स्पीकिंग वारा जेके दोस्त आहिनि, उहे जेको आहे मुंहिंजा ज़ाहिर आहे वीडियो ॾिसनि पिया त उन्हनि जा बि कमेंट्स अचनि पिया त जेको आहे तव्हां उर्दू में बि ॻाल्हायो, त इन जे करे मां पंहिंजो जेको आहे तक़रीबन उर्दू में मां वीडियो काफ़ी रखिया आहिनि। त हाणे मां सोचियो त ज़ाहिर की असांजे सिंधी जेके मुंहिंजा ॿाहिरि आहिनि उहे थोरो नाराज़ थी विया हुया, इन जे करे मां माज़रत सां चवां थो पियो त उन्हनि दोस्तनि खे बि मां सिंधी में वीडियोज़ ॾियां। त अॼु जेको मुंहिंजो अॼु जेको मुंहिंजो वीडियो ठाहिण जो जेको ख़ासि मक़सदु आहे उहो अॼु जो मुंहिंजो मक़सदु इहो आहे त अॼुकल्ह जेको आहे सोशल मीडिया ते अहिड़ा वाहियात क़िस्म जा कलाम ॻाया वञनि था, अहिड़ा वाहियात क़िस्म जी शाइरी कई वञे थी ऐं मूंखे तमामु घणो दुख थियो। जेको अॼु जो जेको वीडियो ठाहिण जो जेको असुलु मक़सदु आहे उहो असुलु मक़सदु इहो आहे त मां अव्हांखे हिकिड़ो नंढो वीडियो मां शेयर करणु चाहियां थो। पहिरियों उनखे अव्हां ॾिसो दोस्तो, उनखे ॾिसो ऐं उन खां पोइ तव्हां इन वीडियो में कमेंट कयो ऐं पोइ ॿुधायो त छा हीअ वीडियो सही आहे या हीअ वीडियो ग़लति आहे। हीअ हालत आहे दोस्तो, हीअ हालत आहे असांजे सिंध जी। ख़ुदा जे वास्ते सुजाॻ थियो सिंधी भाइरो, ख़ुदा जे वास्ते पंहिंजे सिंध अमर खे लॼायो न। अड़े ही सिंध, अड़े ही सिंध सूफ़ियुनि जी आहे, अड़े ही सिंध सनतन जी आहे, अड़े ही सिंध शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी आहे, अड़े ही सिंध शाहबाज़ कलंदर जी आहे, अड़े ही सिंध सचर सरमस्त जी आहे, अड़े ही सिंध अनवर बादशाह जी आहे। कुझु ख़्यालु कयो, अड़े पंहिंजे हिन सिंध खे लॼायो न, सिंधी क़ौम खे लॼायो न। इंतिहाई घणो दुख थियो त यार असीं सिंधी क़ौम अहिड़ा न आहियूं, असीं सिंध में रहण वारा अहिड़ा न आहियूं। असांखे जेको आहे असांजी इहा सकाफ़त न आहे, असांजो इहो नेचर न आहे त असां जेको आहे घटिया वाहियात शाइरी कयूं ऐं जेके वरी मां उन्हनि माण्हुनि खे मयार ॾींदो जेके असांजा दोस्त जेके इन शयुनि खे शेयर कंदा आहिनि, इन शयुनि खे अॻिते कंदा आहिनि। त मां दोस्तनि खे गुज़ारिश कयां थो त बराए महिरबानी ख़ुदा जे वास्ते अहिड़ियूं शयूं तव्हां कॾहिं बि जेको आहे शेयर न कंदा कयो, जंहिंजे करे असांजी सिंध ऐं असांजी सिंध में जेके रहंदड़ असांजा सिंधी भाउर आहिनि उहे असांजी सिंधी क़ौम ऐं जेको आहे पंहिंजो शर्मसार थिए। अहिड़ियुनि शयुनि खां परहेज़ कयो। मां दोस्तनि खे वरी बि इहा गुज़ारिश कंदो रहंदुसि, छो त असांजी हीअ जेका सिंध आहे सूफ़ियुनि जी आहे, सनतनि जी आहे ऐं हिन सिंध खे असांखे ई ख़्यालु रखिणो आहे। ऐं असीं सिंध जा आहियूं, छो त सिंध में असीं रहूं था पिया, त सिंध जे बारे में असांखे कोई ग़लति जेको आहे पंहिंजो पाण खे ग़लति साबित न करिणो, असां में शऊर पैदा करिणो आहे, सिंधी क़ौम में शऊर पैदा करिणो आहे त जीअं असां सिंधी असां पूरी दुनिया खे ॾेखारणु चाहियूं था त असां सिंधी हिकु महिनत क़िस्म माण्हू आहियूं, असां पंहिंजो अॻिते वधणु चाहियूं था या असां पंहिंजो पाण खे पुठिते करणु नथा चाहियूं। त मां वरी बि तव्हां दोस्तनि खे निहायत मुतबना गुज़ारिश कयां थो, हथ ॿधी अर्ज़ु कयां थो पियो त बराए महिरबानी इन्हनि शयुनि खां जेके वाहियात क़िस्म जी जेके शाइरी आहे, वाहियात क़िस्म जा जेके सॉन्ग आहिनि या वाहियात क़िस्म जी जेके वीडियोज़ आहिनि, त अवां सोशल मीडिया ते ख़ासि तौर ते मां सिंधी भेणनि खे या असांजी सिंध में जेके बि असांजे सिंध में हर ॿोली ॻाल्हाईंदड़ जेके बि आहिनि, सिंधी हुजनि चाहे असांजा उर्दू ॻाल्हाईंदड़ भाउ हुजनि, चाहे बलोची हुजनि, चाहे बरोकी हुजनि या पश्तो हुजनि, जेके बि असांजे सिंध में रहंदड़ जेके भाउर आहिनि, त मां उनखे गुज़ारिश कयां थो त बराए महिरबानी असांजी सुहिणी सिंध जो, सुनहरी सिंध जो तव्हांखे असांखे ख़्यालु रखिणो आहे। असांखे हीअ सिंध बदनाम न आहे करणी, असांखे हीअ सिंध आबाद करणी आहे। असांखे पंहिंजो कल्चर जेको आहे उहो असांखे पंहिंजो कल्चर जेको आहे उहो उजागर करिणो आहे ऐं असांखे अॻिते वधिणो आहे। असांजी हमेशह इहा ई सोच रहंदी। त मां उमेदु कयां थो पोइ त मुंहिंजा जेके दोस्त ॾिसंदड़ आहिनि त मुंहिंजे हिन वीडियो खे, मुंहिंजे हिन मैसेज खे तव्हां वधि में वधि शेयर कयो त जीअं असांजी जेकी सिंधी क़ौम आहे उहा सुजाॻ थी पवे ऐं अहिड़नि वाहियात क़िस्म जी जेको आहे शाइरी खां, वाहियात क़िस्म जेको आहे गुलकारी ॻाइण खां थोरो परहेज़ करे। महिरबानी तव्हां दोस्तनि जी। सिंधी क़ौम, सिंध में रहण वारा सुजाॻ थियो
दोस्तों सुजाग थियो वरी में मुंहिंजा अगरि वीडियो तव्हांखे पसंदि आया त वधि में वधि हिनखे शेयर कयो। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। नेक्स्ट वीडियो अचण ताईं मूं ग़रीब मिस्कीन काज़ी अब्दुल सत्तार खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।